हिकड़ी भगवान जी भक्ता हुई, भगवान कृष्ण सां ॾाढो प्रेम। जयपुर राजस्थान में जेके राजा थिया आहिनि, राजा जय सिंह, उन्हनि जी न्याणी, नालो हुयो विष्णु प्रिया। छा नालो हुयो? विष्णु प्रिया। भगवान कृष्ण सां त ॾाढो प्रेम। हिकु ॾींहुं सभु घुमण विया जगन्नाथपुरी, भगवान जगन्नाथ जो दर्शन करे आई त भगवान खे ॾिसी बसि मोहित थी वई, भगवान जी थी वई। अरे एॾो प्रेम थी वियो भगवान जगन्नाथ सां। ख़बर आहे कि आहिनि उहे ई भगवान कृष्ण ई आहिनि, अलॻि न आहिनि, पर हाणे जंहिंजो जहिड़े स्वरूप सां प्रेम थी वञे। चओ हरे राम। आहिनि त उहे ई भगवान, अलॻि न आहिनि। राम जी बि उहे ई आहिनि, श्याम जी बि उहे ई आहिनि, सभु उहे ई आहिनि। उनखे भगवान जगन्नाथ सां प्रेम थी वियो। एॾा सुंदर भगवान आहिनि, ऐं महिमा ॿुधई त अञा गदगद थी वई। ऐं वाकई भगवान जी महिमा अहिड़ी अथव। हिकिड़े संतनि जे मुख मां ॿुधियोसीं कि उन्हनि खां पुछियो कि भगवान हीअं छो बीठा आहिनि? हाँ, भगवान ये तो कोई एंगल कोन्हे भाई, भगवान जे भेण जो भगवान हीअं बीठा आहिनि, ॿई हथ भगवान जा हीअं आहिनि। त ॾाढो सुंदर संतनि जवाबु ॾिनो। जेॾीमहिल जवाबु ॿुधियो त मुंहिंजे मुंहं मां बि निकितो वाह। संतन चयो भगवान ऐसे इसलिए खड़े हैं कि हमारे भगवान जगन्नाथ बड़े प्यारे हैं, वो अपने भक्तों को कष्ट नहीं देते। वो कह रहे हैं आओ मैं तुम्हारे लिए बाहें खोल कर खड़ा हूं, तुम आओ और गले लग जाओ। मैं तोखे ओतरी भी मेहनत न करनी आ, तू बस साम्हूं हली आ, हथ भी मां ही बंद कंदुमि पाण ही। चओ हरे राम। एड़ा भगवान है। तो भाईजी विया विष्णु प्रिया के भगवान जगन्नाथ। हाणे उतां वापसि आई त पंहिंजे घर में राजमहल में मन ई न लॻे। बार बार कोशिशि करे कि मां वरी वञा जगन्नाथपुरी, वरी वञा। साल में 2-3 दफ़ा कोशिशि कई, थी बि आई, पर पोइ बि मज़ो न अचे। उनखे लॻे मां रोज़ भगवान सां प्रेम कयां। हिकिड़े संतनि वटि वई, संतनि खे ॿुधाई, चई बाबा मां जॾहिं खां जगन्नाथपुरी थी आई आहियां मूंखे मज़ो नथो अचे, मूंखे बसि भगवान जगन्नाथ था वणनि, मूंखे लॻे थो मां रोज़ उन्हनि खे निहारियां, रोज़ उन्हनि सां प्रेम कयां। त कुझु उपाय ॿुधायो कीअं संभव आहे? संतन चयो भाई रोज तुंहिंजो जगन्नाथपुरी वञण त संभव न आहे। वध में साल में 2 दफ़ा वेंदी, 4 दफ़ा वेंदी, पर हिकिड़ो कमु तूं करे सघें थी। कहिड़ो कमु कयां? तूं भगवान खे रोज चिठी लिख। पोइ कि रोज हिकिड़ी नई चिठी भगवान खे पंहिंजे प्रेम जी लिख, प्रेम पत्र लिख भगवान खे। ऐं हितां जेको जगन्नाथपुरी वेंदो हुजे, अरे हर ॾींहुं न त घटि में घटि हफ़्ते में कोई त वेंदो, 10 ॾींहंनि में कोई त वेंदो हूंदो, महीने में कोई त वेंदो, महीने जी पूरी चिठी मोकिले छॾिजां। ऐं तूं इहो ई सोचिजां कि भगवान रोज़ तुंहिंजो प्रेम पत्र उहो जेको आहे पढ़नि था। इहो बढ़िया आहे। रोज़ हाणे चिठी लिखण लॻी भगवान खे। पोइ कुदरती हर हफ़्ते कोई न कोई उनजे नगर मां जगन्नाथपुरी वञे। चओ हरे राम। हिकु ॾींहुं 10 ॾींहं गुज़री विया, 15 ॾींहं कोई न वियो, त उन्हनि जो जेको मंत्री हुयो, राजा जो मंत्री, उन ई प्रोग्राम ठाहियो कि मां भगवान जगन्नाथ जा दर्शन करे थो अचां। इच्छा थी आहे मन में। हिन खे ॻाल्हि ख़बर पई। 15 ॾींहंनि जी चिठी पूरी हिकु साथ जेकी लिखी हुई सभु इकट्ठी कयईं, मंत्री खे सॾु कयईं, चई मंत्री साहब जी राजकुमारी तव्हां जगन्नाथपुरी वञो था? हा सुभाणे वञूं था। चई मुंहिंजो हिकिड़ो कमु करिणो अथव, हे मुंहिंजो हिकिड़ो थैलो अथव, बढ़िया उनखे बंदि करे, ऐं जीअं चिठी ख़बर ई न पए बंदि करे ॾिनो, हे खणी वञो भगवान जगन्नाथ जे चरणनि में पहुचाइजो बसि। ठीकु आहे राजकुमारी। पंहिंजो हिकिड़ो हार लाहे करे ॾिनो। चए तूं मुंहिंजो पत्र खणी थो वञे, हे खण भाई तुंहिंजो उपहार। मंत्री त ख़ुशि थी वियो। चओ हरे राम। हाणे यात्रा मंत्री शुरू कई, वञे पियो पंहिंजे साधन सां। ॾाढो सामान हुयो पंहिंजो बि, वरी उन राजकुमारी जो बि उहो थैलो, राजा जो बि कुझु सामान हुयो सेवा जे लाइ। मंत्री मन में सोचियो भाई एॾो सामान मां काॾे थो खणी वञा? विच रस्ते ते वीचार आयो, हे सभु एॾा सामान जेके जेके ज़रूरी आहिनि उहे थो खणी वञा। राजकुमारी जो जेॾी महिल थैलो खोलियईं त पत्र निकिता। चई चिठियूं पढ़ण लॻो त खिलण लॻो। चई हे छा लिखियो आहे राजकुमारी? हे त कोई प्रेम पत्र आहे, हे त प्रेमीअ खे लिखंदा आहिनि। चओ हरे राम। हे त मज़ाक कई अथऊं, भगवान खे कोई अहिड़ी चिठियूं लिखंदो आहे? हाणे जंहिं प्रेम कयो हुजे उहो ई त सम्झी सघंदो भाई। चओ हरे राम। तव्हांजी भक्ति बि उहो ई सम्झी सघंदो जंहिं भक्ति कई आहे। अगरि तव्हां पंहिंजी भक्ति बि सभिनीनि जे साम्हूं प्रदर्शित यानी सभिनीनि खे ॾेखारींदव त हर कोई सम्झंदो बि न। चओ हरे राम। जंहिं उहो रस वरितो आहे उनखे ई ख़बर आहे। हा उन प्रेम कॾहिं भगवान सां कयो ई कोन्हे। खिलण लॻो। चई छा चिठियूं फालतू, एॾो सामान मूंखे ॾेई छॾियो आहे, एॾो वज़न थो वधाए, सभु चिठियूं रस्ते ते फिटी कयूं। चओ हरे राम। चई हार त मिली वियो आहे, उपहार। ऐं पुछंदी त चवंदोमांसि हा भगवान जे चरणनि में रखिया आहिनि चिठियूं तुंहिंजी। फिटी करे छॾी। अॻिते वधी वियो। जगन्नाथपुरी राति जो पहुतो,
थकावट हुई, आराम पियो करे, पर निंड न पई अचे, बेचैनी बेचैनी लगे। जीअं तीअं करे काफ़ी देर अधु रात जो जेॾी महिल निंड आई त भगवान जगन्नाथ सपने में आया। ऐं भगवान जगन्नाथ सपने में आया तो भगवान जे अखियुनि में आंसू ऐं गुस्सो भी हुयो भगवान खे। भगवान चवनि था पाण बढ़िया सुम्हे थो हिते, हाँ पंहिंजे मतिलब जी कोई शयूं रखे करे, ऐं जेकी मुंहिंजी शइ हुई उहा फिटी करे आया। प्रभु तव्हांजी कहिड़ी शइ? अरे विष्णु प्रिया मुंहिंजे लाइ चिठियूं न मोकिलियूं हुयूं। चई उहो त प्रेम पत्र पियो लॻे प्रभु, उहो तव्हांखे कीअं ॾियां? चओ हरे राम। तॾहिं भगवान ॾाढी सुंदर ॻाल्हि चई। भगवान चयो तोखे छा ख़बर आहे भैया, 15 ॾींहंनि खां हुनजी चिठी न आई आहे, हर ॾींहुं मां पियो इंतज़ारु कयां कॾहिं कोई चिठी खणी अचे। चओ हरे राम। भगवान चवनि था उहो तूं ठीकु न कयो, तोखे अञा प्रेम जी ख़बर कोन्हे। प्रेम ॾिसणो अथई त सुभाणे सुबुह जो ठीकु मंदिर हेतिरे वॻे पहुची वञा। एतिरो चई भगवान गायब हो, त निंड मां उथी वियो। पोइ निंड ई न आई, समय ॾिठी, चई समय थियण वारो आहे, जल्दी वियो, सनानु करे मंदिर वियो। सुबुह जो भगवान चयो 5 बजे मंदिर पहुची वञा। सभिनीनि खां पहिरियों वञी करे मंदिर पहुतो, तॾहिं एॾी भीड़ बि न हूंदी मंदिरनि में। जीअं ई भगवान जगन्नाथ जो मंदिर खुलियो, दरवाजा खुलिया, पर्दो हटायूं, त ॾिसी हैरान थी वियो कि जेकी चिठियूं रस्ते ते ॾाढो परे फिटी करे आयो हुयो, भगवान जगन्नाथ हिकु हिकु चिठी इकट्ठी करे उनजी माला ठाहे करे भगवान पंहिंजे गले में पाती। माला ठाहे करे भगवान गले में पाती, हिकु हिकु चिठी, जंहिंमें हुन पंहिंजो प्रेम लिखियो शब्दनि जे रूपनि में। तो पुजारी रोअण लॻो, मंत्री चरणनि में किरी वियो, प्रभु मूंखे माफ़ कजो। भगवान चवनि था भैया ये प्रेम जी बलिहारी आहे, मां ॿियो कुझु बि न, ॿिए कंहिंखे बि न मोकिलियो, पाण वियुमि उहो चिठियूं खणण जे लाइ, पंहिंजे हथनि सां चिठी खई। चाहे ना त भगवान जे लाइ त बसि ही चुटकी जो कमाल आहे, भगवान छा नथा करे सघनि। कंहिं संत ॾाढो सुंदर ॿुधायो, चयो ॾिसो भाई, अगरि भगवान खे पंहिंजो प्रताप ॾेखारणो हूंदो आहे न, त भगवान जे लाइ त केवल हिन उंगलीअ जे नख जे लाइ उहो ॻाल्हि आहे। भगवान छा खयो हुयो? जोर सां चओ, गोवर्धन पर्वत। घणे किलोमीटर जो आहे? 21 किलोमीटर, 21 किलोमीटर जो उहो पर्वत तो। ऐं भगवान कंहिंमें खयो? उंगलीअ ते न खयो, उंगलीअ जे हिकिड़े नख ते भगवान धारण करे वरितो। यानी भगवान लाइ एतिरी सी ॻाल्हि आहे, 21 किलोमीटर जेको पर्वत आहे गोवर्धन पर्वत, भगवान ईअं खणी वरितो, उंगली बि न लॻी, नाखून जे बल ते भगवान ईअं 7 ॾींहं खणी बीठा रहिया। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जॾहिं भगवान बांसुरी पकड़ंदा आहिनि त भगवान खे घणा हथ लॻंदा आहिनि? जोर सां चओ न। भगवान बांसुरी हलाईंदा आहिनि त उन्हनि खे घणा हथ लॻंदा आहिनि? 2 हथ लॻंदा आहिनि। अरे पर्वत खणण में उंगलीअ जो नाखून, ऐं बांसुरी पकड़ण जे लाइ 2 हथ। इन जो मतिलबु छा आहे? चओ जय श्री कृष्ण। भगवान चवनि था जाते अगरि मूंखे पंहिंजो प्रदर्शन ॾेखारणो आहे, पंहिंजी कोई लीला ॾेखारणी आहे, पंहिंजो विशाल कोई ॾेखारणो आहे, जादू ॾेखारणो आहे, चमत्कार ॾेखारणो आहे, त चवनि था उहो त नख जी ॻाल्हि आहे, पर काथे अगरि प्रेम ॾेखारणो आहे त मां 2 हथ लॻाईंदो आहियां। चाहे ना त भगवान चिठियूं बि ईअं बसि चुटकी उॾाइनि, माला ठही वञे, भगवान पंहिंजे गले में पाए छॾनि, पर भगवान विया पंहिंजे हथनि सां उहा चिठी खणण लॻा, हिकु हिकु चिठी खणी करे हृदय सां लॻाइण लॻा, वरी पंहिंजे हथनि सां भगवान माला ठाती, उहा माला भगवान पाण पाती। असांखे बि तव्हां पाए वेंदो। चओ हरे राम। भगवान पंहिंजे हथनि सां ठाती ऐं भगवान पाती, इहो प्रेम ॾेखारियो भगवान। 2 हथ लॻाया भगवान। चओ जय श्री कृष्ण।